ऐं इज्ज़त ऐं आजिज़ी कंदा। अल्लाह तो फरमाए मूं जन्नत ठाही पंहिंजे आजिज़ बाननि जे लाइ वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन ऐं परहेज़गारनि मुत्तक़ी बाननि जी पछाड़ी ॾाढी भली आहे। मुत्तक़ी बाननि जी निशानी आजिज़ी हूंदी आहे। ऐं अल्लाह ताला जो मदीने वारे साईं खे बमर फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहबर हुया, रहनुमा हुया, अगवान हुया पूरी दुनिया जे मुसलमान बल्कि इंसान ज़ात जे लाइ महबूब सुना रहबर ऐं रहनुमा ऐं मुअल्लिम बणिजी आया। अल्लाह ताला फरमायो महबूब तोखे जो एॾो वॾो शान ॾिनो अथमि हाणे वख़्फ़िद जनाहक लिल मुमिनीन त मोमिननि लाइ पंहिंजी शफ़क़त ऐं बाज़ जूं ॿाहूं खोले छॾ। अल्लाह ताला पंहिंजे नबी खे बि ॾस थो ॾे त तूं गुरूर ऐं तकबुर न कजांइ बल्कि आजिज़ी ऐं इंकिसारी पेश कर। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज वारी राति अल्लाह सां मुलाक़ात करण जे लाइ विया त अल्लाह ताला फरमायो त महबूब दोस्त दोस्त वटि ईंदो आहे त को तोहफ़ो खणी ईंदो आहे, तूं मूं अल्लाह वटि छा खणी आयो आहीं? साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कयो या अल्लाह मां तुंहिंजी बारगाह में अहिड़ी शइ खणी आयो आहियां जेका तुंहिंजे खज़ाननि में आहे ई कोन। मां नबी तो वटि अहिड़ी शइ पेश करण जे लाइ आयो आहियां जेका तो अल्लाह वटि आहे ई कोन। साईं फरमायो त अल्लाह ताला फरमायो महबूब मूं वटि त हर शइ आहे, कहिड़ी शइ मूं वटि? हालांकि अल्लाह खे ख़बर हुई त नबी कहिड़ो जवाबु ॾियण थो चाहे। त साईं खे अल्लाह ताला फरमायो महबूब मूं वटि त हर शइ आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ु कयो या अल्लाह मां तो वटि आजिज़ी इंकिसारी ऐं अब्दियत खणी आयो आहियां। तूं इज्ज़त खां पाक आहीं, तूं अब्दियत खां पाक आहीं, तूं न्याज़ निवड़त खां पाक आहीं, तोखे तकब्बुर सुहे, तोखे वॾाई सुहे, तोखे किबरियाई सुहे। मां बानो आहियां तो वटि बानत खणी आयो आहियां। सुभान अल्लाह। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्दि हौना। रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते आजिज़ी ऐं इंकिसारी सां हलंदा आहिनि। फ़इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। को मुतकब्बिर जाहिल इंसान उन्हनि अल्लाह जे बाननि सां मिले, उन्हनि सां वॾाई करे, तकब्बुर करे त हे उनखे सलाम करे अॻियां वधी वेंदा आहिनि। अल्लाह ताला जे बाननि जो आजिज़नि जो वॾाई करण वारनि सां कहिड़ो गर्ज़ आहे? चवंदा बाबा तूं पंहिंजी जाइ ते ख़ुशि हुजी, असां पंहिंजे अल्लाह जे साम्हूं इज्ज़त पेश करण वारा। ऐं इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल औहा इलैया। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब कायनात मूं वही फरमाई आहे, अमर फरमायो अंत वादहू हत्ता ला यफ़्खर अहदुन अला अहदिन। मदीने वाले साईं फरमायो अल्लाह ताला फरमायो त ए महबूब मूं तोॾे वही इन जे करे कई आहे त अवां आजिज़ी इख्तियार कयो, इज्ज़त ऐं इंकिसारी इख्तियार कयो जो तव्हां मां हिकिड़ो ॿिए माण्हू जे मथां फ़ख़ुरु न करे त हिन खां मां भलो आहियां। कंहिंखे अल्लाह ताला इज़त ॾे, मनसब ॾे त ॿिए खे घटि सम्झे, आजिज़ सम्झे, हक़ीर सम्झे, तहक़ीरनि चवे त मां भलो आहियां, मां वॾो आहियां, मुंहिंजे अंदरि हीअ शइ आहे, मूं वटि हे माल, मूं वटि हो माल, मूं वटि हीअ शइ। ईअं न करे बल्कि अल्लाह ताला फरमायो त फ़ख़ुरु न कयो। वन तवादा अहदुन लिल्लाह इल्ला रफ़अहुल्लाह। जेको अल्लाह जे ख़ातिर आजिज़ी इख्तियार करे अल्लाह ताला उनजे दर्जनि खे बुलंद फरमाए छॾींदो, उनजी शान खे वधाए छॾींदो। सुभान अल्लाह। हज़रत मौलाए रूम मौलाना जलालुद्दीन रूमी नव्वरल्लाहु मरक़दहू पंहिंजे मसनवी शरीफ़ में हिकिड़ो शेर आंदो आहे त दिलागर तवाज़ो कुनी इख्तियार, दिलागर तवाज़ो कुनी इख्तियार, दिलागर तवाज़ो कुनी इख्तियार, शुअद खल्क़े दुनिया तुरा दोस्तदार। फरमाए तो ते दिल जेकॾहिं निबड़त न्याज़ खे पसंदि करी त दुनिया जी मखलूक तोखे पंहिंजो महबूब बनाए छॾे। सुभान अल्लाह। शुअद खल्क़े दुनिया तुरा दोस्तदार। माण्हुनि जे दिलनि में जो मोहब्बत पैदा करणु चाहियो था, जे इज़त हासिल करणु चाहियो था, जे मक़ाम हासिल करणु चाहियो था, मुअज़्ज़ज़ बणजणु चाहियो था त आजिज़ी इख्तियार कयो, इंकिसारी इख्तियार कयो, आजिज़ बणिजी वञो। अल्लाह ताला तव्हांजी इज़तुनि खे बुलंद ऐं बाला फरमाए।
मींहुं वसंदो आहे मुंहिंजा क़िबला मुर्शिद दिलबर साईं फरमाईंदा आहिनि त मींहुं वसंदो आहे उते सावक पैदा थींदी आहे पाणी बरसी पवंदो आहे त सावक पैदा थींदी आहे पर जिते कंहिं बहाने जे न्याज़मंदी जा लुड़क वही पवनि इज्ज़त ऐं आजिज़ी जे करे उनजी अखियुनि मां लुड़क वही पवनि उन्हनि जे दिलुनि ते अल्लाह जी रहमत जा सावा सला फुटी पवंदा आहिनि दुनिया सां मखलूक सां बाज वारो रवैयो शफ़क़त वारो बर्ताव इख्तियार कयो पंहिंजी दिलनि खे नरम कयो मगरूर इंसान जी दिलि सख़्त हूंदी आहे उनजे अंदरि रहम न हूंदो आहे बाज न हूंदी आहे शफ़क़त न हूंदी आहे न अल्लाह जो हया न बाननि जो हया उनजी दिलि में सख़्ती अची वेंदी आहे नरमी कोन हूंदी आहे आजिज़ माण्हू जी दिलि नरम हूंदी आहे उनजी दिलनि में वॾनि जो हया हूंदो आहे नंढनि जे लाइ शफ़क़त हूंदी आहे अल्लाह जो हया हूंदो आहे मखलूक जे लाइ उनजी दिलनि में भरम हूंदो आहे इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो त ज़ोर छॾे ज़ारी इख्तियार कयो अल्लाह जी मोहब्बत तव्हांखे नसीब थी वञे ज़ोर बग़ज़ारो ज़ारी आबगीर रहम हाजत सूए ज़ारी ए फ़कीर फरमाए थो त ज़ोर छॾ ए फ़कीर ज़ारीअ वारो रस्तो वठ ज़ारी इख्तियार कर त अल्लाह ताला तुंहिंजे रहम भरी निगाह सां निहारींदो रहमत उनखे मिलंदी जेको इज्ज़त ऐं आजिज़ी ऐं इंकिसारी करण वारो आहे लतीफ़ साईं जो शेर आहे त सवे सुहागणियूं सभिनी इचिहार पर मिलियो उन्हनि यार हेठां हलन जे सभई सुहागणियूं सभिनी गिचिय हस पसण कारण पिरियल वॾा कयाऊं वस पर ढोल तनी जे कस हेठायूं हलन जे अल्लाह उन्हनि खे मिलंदो आहे जेके आजिज़ी इख्तियार करण वारा हूंदा आहिनि इंकिसारी इख्तियार करण वारा हूंदा आहिनि पुट मखलूक में अल्लाह वटि मगरूर माण्हू इज़त न लहंदो आहे दर्जो न लहंदो आहे हे बातिन जा असबाब मगरूर माण्हू जे लाइ तय न थींदा आहिनि गुरूर करण वारो अल्लाह खे हरगिज़ न वणंदो आहे मदीने वारे साईं फरमायो जेको तकब्बुर थो करे गोया कि अल्लाह जी चादर खे छिके लाहे थो मुझे कुल्ले ते चादर में जेको ज़बरदस्ती करे छिके लाहे कावड़ लॻंदी कि न कोन लॻंदी जेको माण्हू तकब्बुर थो करे ॼण अल्लाह जी किबरियाई वारी चादर खे थो लाहे अल्लाह खे उहो बानो वणंदो आहे जेको अल्लाह जे ख़ातिर इज्ज़त ऐं आजिज़ी इख्तियार करे इंसान आजिज़ आहे मुंहिंजा दोस्तो इंसान खे आजिज़ी सूंहे थी इंकिसारी सुने थी उनखे वॾाई हरगिज़ नथी सूंहे इंसान जी सूंह हर कंहिं शइ जी सूंह हूंदी आहे न गुल जी ख़ुशबू सूंह आहे साईं मुंहिंजा मानी जो ज़ाइक़ो सूंह हूंदी आहे इंसान जो हुस्न उनजी सूरत में न आहे उनजे अंदरि आजिज़ी इंकिसारी अल्लाह वटि हिनजी सूंह आहे हिनजी सोभियां आहे हिनजो हुस्न आहे अल्लाह ताला के दुआ घुरंदा कयो त मुंहिंजा मौला असांखे इज्ज़त नसीब कर आजिज़ी नसीब कर आजिज़ी अची वञे अल्लाह ताला ख़ुद ब ख़ुद ॾींहों ॾींहुं दर्जा बुलंद फरमाए अल्लाह ताला शान असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए गुरूर ऐं तकब्बुर खां महफूज़ फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन अल्लाहु आमीन